भगवान जी तरफ लगाए। छो त इंद्रियों जंहिंजे वस में हूंदियूं आहिनि उहो ई माण्हू अचल बुद्धीअ वारो थींदो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण भगवान चवनि था, हे अर्जुन, मन सहित इंद्रन के वश में करे, मन सहित इंद्रन के वश में करे भी मुंहिंजो ध्यान न करण सां मन में विषय घिरी वेंदा आहिनि। ॾिसो केॾी अद्भुत ॻाल्हि आहे। इंद्रियूं बि कंहिं वश में कयूं, मन भी वश में थियो, जबकि कोई मामूली ॻाल्हि न आहे मन के वश में करणु। लेकिन मन भी वश में थियो, लेकिन वो मन अगर भगवान में न लॻो, श्री कृष्ण में न लॻो, तो भगवान चवनि था विषय अंदर घिरी वेंदा आहिनि, प्रवेश करे वेंदा आहिनि। कई माण्हू हूंदा आहिनि न भाई कि मन के काबूअ में कंदा पर भक्ति न आहे, ज्ञान आहे, शरणागति कोन्हे, त उहे माण्हू किरी पवंदा आहिनि। मन वश में थे पोइ भी भगवान में लगाइण खपे, तॾहिं विषय विकारन को माया को रक्षा थींदी आहे। विषय घिरी वेंदा आहिनि जेको मन भगवान में न लॻंदो आहे, ऐं विषयनि सां घिरी वञण सां उन्हनि ते मोह जागंदो आहे, ऐं मोह जे करे उन्हनि विषयनि जी कामना पैदा थींदी आहे। चओ हरे राम। ऐं कामना में अगर विघ्न पयो त क्रोध पैदा थींदो आहे, ऐं क्रोध आयो त सोचण समझण जी शक्ति, जंहिंखे चइबो आहे विवेक, मुंहिंजी भलाई कंहिंमें आहे, बुराई कंहिंमें आहे, इनखे चइबो आहे विवेक। छा कयां छा न कयां, इहो विवेक आहे। त क्रोध आयो त विवेक हलियो वेंदो आहे, बुद्धि हली वेंदी, ऐं विवेक हलियो त याद न रहंदी आहे, यादगिरीअ जी ताक़त घटि थी वेंदी आहे। यादगिरी यानी स्मृति, उहा घटिजी वई, नाश थी वई, त अज्ञान, ज्ञान जो नाश थी वेंदो आहे, अज्ञान पैदा थी वेंदो आहे। इंसान पंहिंजे सुठे कर्मनि खां हेठि किरी पवंदो आहे। चओ हरे राम। सब छाजे करे थियो कि मन के भगवान में न लगायोसीं। विषय विकार आया, कामना पैदा थी, कामना पूरी थी वई, मान लो थी वई पूरी, तो 1000 कामनाऊं भी पैदा थी वई। ये थोड़ी आ कि हिकिड़ी कामना कंहिंजी पूरी थी वई तो वो सुखी थी हो जे माण्हू। चओ हरे राम। मान लो तव्हांजे मन में गाड़ी जी कामना हुई, असांखे कार खपे, कार मिली वई, पहिरियों खुशी थींदी है न, ॾाढी खुशी थींदी। 4 ॾींहं पोइ खुशी घटिजी वेंदी, महीनो पोइ अञा घटिजी वेंदी, साल पोइ अञा घटिजी वेंदी, ऐं जाते पंचर थी ख़राब थी त मुसीबत भी पैदा थी। लेकिन पोरी ॿी कामनाऊं पैदा थींदी। हाणे मकान खपे, हाणे दुकान खपे, हाणे धन खपे, सगाई थे, शादी थे, ॿार थियनि, इहो कॾहिं क्रम रुकंदो ई न आहे। कामना कभी भी ईअं न आहे कि हिकु कामना पूरी थी आहे, 100 कामनाऊं भी पूरी थी वयूं त शांति अचे न, 1000 भी पैदा थी वेंदी, 1000 भी पूरी थियूं त लख पैदा थी वेंदी, रुकण वारी न आहे। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ये सूच त विझो, ईअं आसमान में हलंदो शारगर। हाँ अच्छा, ईअं दर्शन करे संगत आर्गन सुभाणे ॿुधी वठंदी। हरे राम। ध्यान जो भाई, गीता में ध्यान जो सजो ध्यान तव्हांजो संदीप मामा में, सजो ध्यान संदीप मामा। ईअं न कयो, हेॾे ध्यान। हरे कृष्ण हे हरे। तंहिंजे करे कामना पूरी थी वई त 1000 भी पैदा थींदियूं, कामना पूरी न थी तो क्रोध अची वेंदो,
हिन जे करे मुंहिंजी कामना पूरी न थी, हिन रोक लगाई, उन माण्हूअ ते गुस्सो। चओ हरे राम। ऐं क्रोध आयो त सोचण सम्झण जी शक्ति विवेक खत्म थी वेंदो, ज्ञान भॼी वेंदो। जंहिं दरवाजे खां क्रोध ईंदो आहे उन दरीअ खां बुद्धि भॼी वेंदी आहे। भई गॾु न रहंदा अथव। चओ हरे राम। क्रोध आयो बुद्धि भ्रष्ट, बुद्धि उॾामी वेंदी। ॾिसंदा आहियो गुस्से में माण्हू सुठा भला उन साम्हूं न वेंदा आहिनि। गुस्से में आहे ॾाढो, कोई बि हुजे चाहे, छो जो उहो गुस्से में मर्यादा न रखंदो, सम्झंदो कोन, सोच विचार न कंदो। चओ हरे कृष्ण। इन करे क्रोध आयो, बुद्धि नाश थी वई, बुद्धि हली वई। ऐं बुद्धि हली वई त माण्हू किरी पियो, उनजो पतन थी वियो, हेठि किरी पियो। चओ हरे राम। पर जंहिं पंहिंजे अंतर मन खे अधीन कयो आहे, राग द्वेष खां परे इंद्रनि जे विषयनि खे भोगींदो, अंतर मन जे ख़ुशीअ खे प्राप्त कंदो आहे, अहिड़ीअ निर्मल प्रसन्नता खे प्राप्त करण ते संदसि दुख लही वेंदा आहिनि। अहिड़े माण्हूअ जी बुद्धि जल्दी चङे नमूने अचल थी वेंदी आहे, भॻवान में पकी लॻी वेंदी आहे। चओ हरे राम। जंहिं पंहिंजो मन मनमोहन में लॻायो। हे अर्जुन, साधन खां छॾियल माण्हूअ जे अंतःकरण में, हाणे पहिरियों ध्यान ॾियो त अंतःकरण कंहिंखे चइबो आहे। अंतः याने अंदर, अंतः याने अंदर, ऐं करण याने औजार, इंद्रियूं। अंदर जी इंद्रियूं सूक्ष्म जेके नज़र न ईंदियूं, उहे कहिड़ियूं भाई? मन, बुद्धि, चित्त ऐं अहंकार। इन्हनि चइनी खे मिलाए करे चइबो आहे अंतःकरण। चओ हरे राम। याद बीहंदो न भाई? मन बुद्धि चित्त अहंकार। तव्हां चवंदो मन बुद्धि त उअं ई था लॻनि पिया। मन में पंहिंजो पाण ई वीचार ईंदा रहंदा आहिनि, कई वीचार ईंदा आहिनि, ग़लति बि ईंदा आहिनि, सही बि ईंदा आहिनि। पोइ बुद्धीअ सां उहो फ़ैसिलो थींदो आहे। फ़ैसिलो करण वारी बुद्धि थींदी आहे, लॻण वारो चित्त थींदो आहे, जेको जाॾे लॻायो भॻवान में लॻायो। ऐं इहो सभु करे अहंकार बि अची वेंदो आहे, कर्ता भाव अची वेंदो आहे। इन्हनि खे संयम में रखण जे लाइ जंहिं इन्हनि खे संभाले वरितो, अंतःकरण जे जो निर्मल थी वियो ऐं मन आस्तिक भाव में हुजे त बुद्धि भगवान में जल्दी लगी वेंदी आहे। पर जंहिंजो साधन छॾिजी वियो, जंहिंजे अंतःकरण में निर्मलता कोन्हे, श्रेष्ठ बुद्धि न आहे, संदसि मन में आस्था कोन्हे, श्रद्धा कोन्हे, बिना आस्तिक भाव वारे माण्हूअ खे शांति भी कोन मिलंदी आहे। चओ हरे राम। अहिड़े माण्हूअ खे सुख भी कीअं मिली सघंदो? छो त जीअं पाणीअ में हवा ॿेड़ीअ खे ॿोड़े छॾींदी आहे। ॿेड़ी हलंदी हुजे, जोर सां आंधी तूफ़ान अचे त ॿेड़ी ख़तरे में अची वेंदी। त अहिड़ी तरह सां विषयनि में फाथल इंद्रनि जे करे बुद्धीअ जो नाश थी वेंदो आहे। इन करे ज़रूरी आहे कि पंहिंजो पाण ते संयम रखे। संत गाईंदा आहिनि, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, इन पे संयम के दिन रात कोड़े लगे, इन पे संयम के दिन रात कोड़े लगे। देखना इंद्रियों के न घोड़े भगे, देखना इंद्रियों के न कोड़े भगे, इन पे संयम के दिन रात कोड़े लगे, इन पे संयम के दिन रात कोड़े लगे। मन को गोविंद के मार्ग लगाया करो, कृष्ण गोविंद गोपाल गाया 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 करो, ओ कृष्ण
कृष्ण गोविंद गोपाल गाया करो। ओ कृष्ण गोविंद गोपाल गाया करो। ओ कृष्ण गोविंद गोपाल गाया करो। 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 थोड़ा हम कभी देख लिया करो मिश्रा जी। हाँ, क्या कभी स्टॉप वगैरह देना पड़ता है? श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर